अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजा नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा गमदिल पंहिंजे भाउ वाब जे खून जो केस मल्हार मथां दाख़िल कराईंदो? छा वॾेरो बालाज खान राबेल खां अलावा माठ करे वेहंदो? छा मिठल पंहिंजी धीअ जो संग मल्हार खे ॾींदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त गमदिल लाराईंदो पुलिस बार बार हुनजे दर ते ईंदी आहे। पुलिस हुनखे चवंदी जेको आहे तूं पंहिंजे भाउ जो नालो जेको आहे सो खून जो नालो मल्हार मथां ॾे, असां मल्हार खे अगवा करायूं। गमदिल हुनखे चवंदो त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो अञा मल्हार मथां शक पक आहे, मां हुनजो पूरो नालो नथो ॾेई सघां ऐं हुन मथां केस अञा नथो कराए सघां। दोस्तों ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज खान वॾो कमीनो शख़्स आहे। उहो राबेल खां सवाइ कॾहिं बि माठ करे कोन वेहंदो, छो जो उहो राबेल सां तमामु घणी मोहबत कंदो आहे। उहो राबेल खां सवाइ नथो रही सघे। उहो फ़िलहालु मिठल खे जेको आहे इन करे राति ॾियो वेठो आहे जो मिठल पाण अचे मोहबत सां मूंखे संग ॾे, न त अहिड़ो कमीनो शख़्स आहे जो मिठल खे माराए बि सघे थो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल मल्हार जी मदद करण जी कोशिशि कंदो, बहरहाल हुनखे पंहिंजो चाचो रोकींदो ऐं हुनखे चवंदो तूं इन्हनि पराए मसइलनि में टंग न अड़ा, तुंहिंजी का बि ज़रूरत न आहे। असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।